मौत पवई का मयार अणमुदाए तो आई घाई अहिड़ा घोट जंहिंजे मुंद न हुई मरण जी। घोटकी वासिन ते इहा ख़बर विझ जियां कड़की पई जॾहिं खेनि सुबुह थींदे ई ख़बर पई त वफ़ाक़ी वज़ीर सरदार अली महमूद ख़ान महर ओचितो दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो आहे। तइलीमी हवाले सां बैचलर ऑफ आर्ट जी डिग्री रखंदड़ सरदार अली महमूद ख़ान महर जी ज़िंदगीअ ते नज़र विझबी त हू मुसलसल 6 भेरा क़ौमी असैम्बलीअ जो मेंबर चूंडियो, जॾहिं त हिकु दफ़ो सूबाई असैम्बलीअ जी सीट तां कामयाबी माणे सिंध जो वज़ीर अला बणियो। सरदार अली महमूद ख़ान महर 12 जनवरी 1967 में जनम वरितो ऐं 52 वरनि जी उमिरि में हुन दमदणी हवाले कयो। पंहिंजे चाचे सरदार ग़ुलाम महमूद ख़ान महर जी 1994 में लाॾाणे बाद सरदार अली महमूद ख़ान महर सियासत में हिसो वरितो ऐं 1995 में पहिरियों भेरो चाचे जी सीट तां MNA बणियो। बाद में हू 1997 में साॻे तक तां MNA तौरु कामयाबु थियो। सरदार अली महमूद ख़ान महर 2001 जी इलेक्शन में 77,950 वोट खणी MNA ऐं सूबाई तक PS तां 23,667 वोट खणी MPA थियो, जंहिं बाद क़ौमी असैम्बली सीट छॾे पंहिंजे नंढे भाउ सरदार अली नवाज़ ख़ान महर हवाले कई, जॾहिं त पाण 17 दिसंबर 2002 ते सिंध जो 5वीं वज़ीर आला बणियो, जंहिं बाद हुन 9 जून 2004 ते पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। 2008 में सरदार अली महमूद ख़ान महर क़ौमी असैम्बलीअ जे 2 तकनि तां इलेक्शन विड़ी, जंहिं में 201 तां 74,714 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त इन 200 तां मियां मिठो जे मुक़ाबले में 32,532 वोट हासिल कया। 2013 में सरदार अली महमूद ख़ान महर PP जी टिकट तां MNA चूंडियो, पर बाद में PP खां सियासी रस्ता धार करे छॾिया। बाद में 2018 जी इलेक्शन हिन आज़ाद हैसियत में खटण बाद तहरीक इंसाफ़ में शमूलियत अख्तियार कई, जंहिं बाद खेसि एंटी नारकोटिक्स फोर्स जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो। सरदार अली महमूद ख़ान महर वॾवाधारा जे दौर में घोटकी खे कैडेट कॉलेज, बस टर्मिनल, डिस्ट्रिक्ट जेल, ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज, सर्किट हाउस ऐं ॿिया केतिरा ई मनसूबा ॾिना, जॾहिं त सरदार अली महमूद ख़ान महर ट्रस्ट पिणु जोड़ियो, जंहिंजे नाले सां हुन मेडिकल स्टोरनि समेत ॿिया केतिरा ई समाजी कम पिणु कया। सरदार अली महमूद ख़ान महर 3 भाइरनि में ॿियो नंबर हो। खेसि हिकु पुटु अहमद अली ख़ान महर जो औलाद हो, जेको हिन वक़्तु खानगढ़ टाउन जो चेयरमैन पिणु आहे। भाइरनि में MPA सरदार अली गौर ख़ान महर वॾो भाउ ऐं सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर संदसि नंढो भाउ हो। बशीर अहमद इनक़लाबी